दोस्तो, पीपल्स पार्टी, JUI ऐं इन जहिड़ियूं जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि जिन खां ख़ल्क़ बेज़ार आहे, जिन वॾो अरसो ख़ुदि पाण पार्टियुनि महांगाई कई ऐं JUI ऐं पीपल्स पार्टी हुकूमतुनि में गॾु रहियूं, एहतजाज गॾु कयूं ऐं उहे अॼु हिक ॿिए जे मुखालफ़त जो ड्रामो रचाए वरी माण्हुनि में निकितियूं आहिनि। इहे ॿई पार्टियूं माण्हुनि खे गॾु करण जे लाइ पैसनि जो धड़ाधड़ इस्तेमालु करे रहियूं आहिनि। हू मदरसनि जा तालिब ऐं उन्हनि तालिबनि जा वालदेन ऐं उन्हनि जे मिटनि माइटनि खे ॾोकड़ ॾेई आणे रहियूं आहिनि त पीपल्स पार्टी माण्हुनि खे वॾेरनि ऐं भोतारनि जे ज़रिए पैसा ॾेई पंहिंजे जलसनि में घुराए रही आहे। जेको मिठीअ में थियल जलसो आहे उन में किरोड़ा रुपया ख़र्चु कया विया। माण्हू बि त सियाणा थी विया आहिनि। माण्हू बि चवनि था त हिननि नौकरियूं ॾिनियूं कोन, रोज़गार ॾिनऊं कोन, पाणी कोन ॾिनऊं, डेवलपमेंट कोन कयूं, पोइ हाणे छो न भला इन्हनि खां पैसा वठिजनि। हाणे बिरयानीअ जे प्लेट ते कमु न थींदो। हाणे बिरयानी जी प्लेट वई, हाणे पैसा खपनि माण्हुनि खे। माण्हू पैसा बि वठनि पिया, पर मूंखे उमेदु आहे त माण्हू वोट बि न कंदा इन्हनि खे वोट करणु माना पंहिंजे पेरनि ते पाण कुहाड़ हणणु, इन्हनि खे वोट करणु माना सिंध सां दुश्मनी करणु आहे, इन्हनि खे वोट करणु माना समाज जो ॿेड़ो ॿोड़णु आहे, इन्हनि खे वोट करणु माना सिंध जे बर्बादीअ जो वरी हिकु नई सही सां शुरूआति करणु आहे। उन करे आउं महसूसु कयां थो ऐं सम्झां थो त सिंध जो माण्हू ॾाहब खां कमु वठंदो, होशियारप खां कमु वठंदो ऐं हिननि खे चोरनि धाड़ेलनि ऐं धरतीअ जे गद्दारनि खे वोट न ॾींदो।